वफ़ाक़ी हुकूमत पारां सिंध जे फ्रूट जे एक्सपोर्ट ते पाबंदी ख़िलाफ़ प्रियालो में केलनि जे वापारियुनि ऐं आबादकारनि जो एहतजाजी मुज़ाहिरो। KPK पंजाब मां फ्रूट ॿियनि मुल्कनि ॾांहुं एक्सपोर्ट थिए पियो, सिर्फ़ सिंध जे एक्सपोर्ट ते पाबंदी पियल आहे। मुज़ाहिरीन तफ़सील मूजिबि वफ़ाक़ी हुकूमत पारां सिंध जे फ्रूट जे एक्सपोर्ट ते पाबंदी ख़िलाफ़ प्रियालो में केलनि जे आबादकारनि अब्दुल करीम मेमून, अब्दुल जब्बार भुट्टो, वज़ीर अली जमाली जी अॻुवाणी में केले जे वापारियुनि ऐं आबादकारनि सखर प्रियालो पीर जो ॻोठ रोड ते एहतजाजी मुज़ाहिरो कंदे सहाफ़ियुनि खे ॿुधायो त वफ़ाक़ी हुकूमत जे ॿियाखियाई सबबि सिंध जो फ्रूट ईरान, अफ़गानिस्तान, दुबई समेत ॿियनि मुल्कनि में एक्सपोर्ट ते पाबंदी विझी छॾी आहे, जॾहिं त KPK मां अंगूर, सूफ़, पंजाब मां नारंगियूं, माल्टा, ग्रे फ्रूट समेत ॿिया फ्रूट एक्सपोर्ट थी रहिया आहिनि। पर सिर्फ़ सिंध जे फ्रूट जिन मां खैरपुर जे ज़िले जे मुख्य केले जे फ्रूट ते गुज़िरियल केतिरनि ई महीननि खां बिना जवाज़ पाबंदी मञण सबबि आबादकारनि तोड़े केले जे वापारियुनि खे किरोड़े रुपयनि जो नुक़सान थी रहियो आहे। उन्हनि वधीक चयो त केलो एक्सपोर्ट न थियण सबबि केलो ख़राब थी रहियो आहे, जॾहिं त मार्केट में पिणु केले जो रेट घटि हुअण सबबि ख़र्च बि निकिरणु मुश्किल बणिजी वियो आहे। मुज़ाहिर सदर पाकिस्तान, वज़ीर आज़म ऐं सिंध जे वॾे वज़ीर खां एक्सपोर्ट खोलाइण जो मुतालबो कयो।